अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अहबाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फ़त्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह वयग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मारो मिट मली रजा सबही मो सरदार मारो मिट मली रजा सबही मो सरदार हशर वेल हिसाब में मोहब्बती दा महदार उते लोयन वारा लख हजार पर मारो मजल है करो। हमदई सना खां बाद लायके सद इज़्ज़त व एहतराम बिरादराने इस्लाम प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तों, अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक मुक़द्दस कलामा चंद मारूज़ात अवां प्यारन बुजुर्गन नेकन जे सामूं तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ। दुआ कंदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मो रब करीम के मो फ़कीर के रब्बुल आलमीन जे पाक कुरान जो तर्जुमो ऐं उन जे मुतालिक चंद मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं अवां प्यारन मुसलमान भाइरन ताईं पहुचाण जी रब मूंखे तौफ़ीक़ हिम्मत नसीब करे। बुद्धे समझे तवां सां अल्लाह रब्बुल आलमीन उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह जो कोई अजीम शान प्रोग्राम मोहतरम जनाब चाचा मोहम्मद रहीम जे बचड़न जे तरफा हजरत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी हैकल यज़दानी पीर समदानी सैयदुना अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हु जे यारहीं शरीफ जे सिलसिले में मुनक़िद कयो वियो आ। अल्लाह ताला जी बारगाह में दुआ है रब्बुल आलमीन हिनन जो खर्च मेहनत कोशिश अकीदत और मोहब्बत पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए। बुधी करे
ऐं जेके तव्हां सां हिन महफ़िल में शरीक आहियूं, रब करीम तव्हां असांजी शिरकत पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। प्यारा दोस्तो, अल्हम्दुलिल्लाह हिन वीचारनि जी अक़ीदत ऐं मोहब्बत हुई। काफ़ी टाइम खां पंहिंजो अल्ताफ़ मूंखां टाइम घुरियो पिए, पर रब स्वानी बिल्कुलु पूरे महीने में टाइम कोन हो ऐं सोचुमि पिए त जमादुल अव्वल में हिनखे टाइम ॾींदुसि, लेकिन कल अचानक अॼु को प्रोग्राम ॾिनल ॿाहिरि हो, कंहिं सबबनि जे करे प्रोग्राम कैंसिल थियो। बहरहाल शायदि अल्लाह रब्बुल आलमीन खे अॼु राति मूंखे हिते ज़िक्र कराइणो हो, तव्हांखे हिते ज़िक्र ॿुधण जो रब्बुल आलमीन इहो फ़ैसिलो फरमायो। हाणे अल्हम्दुलिल्लाह कसीर तादाद में आशिकाने मुस्तफ़ा मौजूद आहिनि, पर इहो विच जो अञा खाल पा पियो आहे। जेकॾहिं तव्हां वेझा अचो त पुठियां अचण वारनि जे लाइ जॻह बणिजे। ऐं दुआ थो करां जेको जल्दी अॻ में ईंदो उहो फ्री में मदीने वेंदो। मिली करे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो अजीजो दोस्तों, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह। ऐ मुंहिंजा प्यारा महबूब मदीने वारा शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां पंहिंजी उम्मत के चई ॿुधायो, उन्हनि माण्हुनि के चई ॿुधायो जेके चवनि था त असां सां अल्लाह रब्बुल आलमीन मोहब्बत करे, असां सां अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात प्यार फरमाए। उन्हनि के तूं चई ॿुधा त नमाज़ बि सुठी ॻाल्हि आहे, रोज़ो बि सुठी ॻाल्हि आहे, हज ज़कात ज़िक्र अज़कार बि भली ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं तव्हांजी इहा तमन्ना आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां सां मोहब्बत करे, जेकॾहिं रब जो कुर्ब हासिल करण चाहियो था त फत्तबिऊनी, तव्हां मां मुस्तफ़ा करीम जी ग़ुलामी इख्तियार करियो। जॾहिं तव्हां मुंहिंजी ग़ुलामी इख्तियार कंदा पोइ रब्बुल आलमीन पाणी तव्हां सां मोहब्बत जो ऐलान फरमाईंदो। अल्लाह ताला जी ज़ात फरमायो त जेकॾहिं अवां जी इहा तमन्ना आहे, अवां जी इहा आरज़ू आहे त रब असां सां मोहब्बत करे त मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी इख्तियार करियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी में वो मकाम रखियो आहे, वो मर्तबो रखियो आहे जो अबू बकर सिद्दीक जॾहिं मुंहिंजे हबीब जी ग़ुलामी में आयो हो त मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो फ़क़त अबू बकर हो। मुंहिंजे महबूब करीम जी ग़ुलामी अबू बकर खे अबू बकर सिद्दीक बनाए छॾियो। उमर आयो हो, फ़क़त उमर हो। मुंहिंजे महबूब करीम जी ग़ुलामी हज़रत उमर खे मुंहिंजा प्यारा फारूक आज़म बनाए छॾियो। हज़रत उस्मान आयो हो त फ़क़त उस्मान हो। मुंहिंजे महबूब करीम जी ग़ुलामी ज़ुन्नूरैन बनाए छॾियो। अलीउल मुर्तदा आयो हो त फ़क़त अली हो। मुंहिंजे हबीब करीम जी ग़ुलामी हैदर करार बनाए छॾियो। के सहाबी बनाईंदा विया, के ताबई बनाईंदा विया, के भिट जो घोट अब्दुल लतीफ़, के सिवण जो कलंदर, के कराची जो अब्दुल्ला शाह गाजी, के ठठे जो अब्दुल्ला शाह असहाबी बनाईंदा विया। अल मक़सद अल गर्ज, मुझे हबीब करीम जी ग़ुलामी में जेके माण्हू ईंदा विया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि जो मक़ाम भी वधायो आहे त मर्तबो भी बुलंद कयो आहे। अल्लाह ताला उन्हनि जो मक़ाम भी वधायो, मर्तबो भी बुलंद फरमायो। नौजवान मूंखे
फरमाइश ॾिनी आहे त सैयदना अबू बकर सिद्दीक़ जी हालात ऐं सैयदना उस्मान ज़ुन्नूरैन जी हालात। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा प्यारा दोस्तों हिन रुए ज़मीन ते अल्लाह जे तरफ का आया, मुझे महबूब ऐलान फरमायो अना खातमन नबिय्यीन ला नबिय्य बादी, मां मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो आखिरी नबी आया, मुते नबुवत जो दरवाजो बंदा। मुझा प्यारा उन टाइम में सब का पेरी पेरी मुझे हबीब करीम ते मर्दन में ईमान आने मुझे महबूब करीम जो प्यारो गुलाम हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक जी ज़ात आहे। अबू बकर सिद्दीक सब का पेरी ईमान आंदो ऐं पोइ ईमान आने खां बाद में तरह तरह जो सख्तियों तरह तरह जा इम्तिहान हजरत अबू बकर सिद्दीक बर्दाश्त कया। प्यारा दोस्तों बुजुर्गो, कदे काफरन जो मारो, कदे मक्के वारन जो सख्तियों, हाँ हाँ वो बे ज़मानो आ। मुझा प्यारा काफर मक्के पाक में जमा छा, हजरत अबू बकर सिद्दीक मुझे महबूब करीम सां गॾु आयो आ। अल्लाह जे महबूब के अर्ज कई, मुझा आका अज मुखे इजाजत दे त हिन काफरन जे सामो तो महबूब जो मां अबू बकर शान बयान करिया, इन्हनि के ॿुधाया त मुझे महबूब जो केॾो अल्लाह जे दरगाह में मकाम आ, मुझे महबूब करीम जो केॾो मर्तबो आहे। मुझे महबूब करीम झलियो आ, फरमा लगा अबू बकर न कर, काफर आहिन दुश्मन आहिन विढ़ंदा। मुझा प्यारा अबू बकर सिद्दीक अर्ज कयो, मुझा राणा मुके तमा इजाजत दियो। ओ मुझा प्यारा दोस्तों, मुझे महबूब करीम इजाजत दिनी आ। हजरत अबू बकर सिद्दीक हिकड़े जबल ते चढ़ी बैठो आहे, मक्के पाक जे काफरन सां मुखातिब थी करे हजरत सिद्दीक अकबर फरमा लगा, काफरो अड़े अंधा न चो, यो अल्लाह जो महबूब आहे, यो वो महबूब करीम आ जेको इन जे हथ सां हथ मिलाईंदो आ, रब उन जो नालो जन्नतनि में लिखी छॾींदो आहे। हे उहो प्यारो महबूब आ जंहिंजी सोबत में अचण सां नेक बदबख्त बि नेक बख्त बणिजी पवंदो आहे। इहो उहो प्यारो महबूब आ जंहिंजी सोबत में वेहण वारो मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो जेकॾहिं जन में हूंदो आ त जन्नत जो हक़दार थी पवंदो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक जॾहिं मुंहिंजे महबूब करीम जो ईअं शान बयान कयो आ, काफ़रन हमलो करे ॾिनो आ, हज़रत अबू बकर सिद्दीक के मार ॾिनी आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो, काफ़रन जो हमलो थियो आ, अबू बकर सिद्दीक ज़ख्मी थे ज़मीन ते बेहोश थी किरी पियो आहे। काफ़र भॼी विया, सिद्दीक अकबर जी अम्मा अबू बकर सिद्दीक के प्यारा दोस्तों बेहोशी जे आलम में खणाए करे घर अची पियो पहुते आ। 3 ॾींहंनि ताईं अबू बकर सिद्दीक के होश कोन आयो। 3 ॾींहंनि खां बाद में जॾहिं होश आयो आ त अम्मा मथां मां पानी खणी आई, अम्मा मथां मानी खणी आई, फरमा लगी अबू बकर प्यारा 3 ॾींहं गुज़रे विया आहिनि तो मानी कान खाधी आ, 3 ॾींहं गुज़री विया आहिनि तो पानी कोन पीतो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हज़रत अबू बकर सिद्दीक अर्ज कयो, मुंहिंजी अम्मा मूंखे मानीअ जी ज़रूरत कान्हे का, मूंखे पाणीअ जी ज़रूरत कान्हे का, मूंखे दुनिया जी ज़रूरत कान्हे का, मूंखे सिर्फ़ तूं इहो ॿुधा त मुंहिंजो महबूब मदीने जो शहंशाह कहिड़े हाल में आहे। बेटा साहब फरमाइंदो आ त अबू बकर पे चयो, मूंखे उञ अव्हां जी मां पानी कीअं पियां, विझी अखियूं अखियुनि में को दॾियां, पोइ थोराए तो थियां जे साजन सौ निहारिए। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अम्मा चवण लॻे अबू बकर उन हबीब करीम जी तमार छॾे ॾे, उन महबूब करीम जी पचार छॾे
जे जे करे तो के हेडी शक्ति मिली आ हेडी मार पई आहे त अबू बकर पियो चवे मां कीअं छॾियां सूमरा तिल पवारन जे पचार जर जिन्नीअ जी जान में अज लगी आली लोहार मेखूं मोहब्बत सदियों हीअड़े मंझ हज़ार हे पखा ऐं पहाड़ मूं ॾिठे के ॾींहं थिया फरमा लगा मुझी मां जैसे अबू बकर सिद्दीक जे जान में जाना मुझे महबूब करीम सां वफादारी करनी आ जो मानू घुरन माल मां सब दी घुरा सुपरी दुनिया ते दोस्त फिदा करया फिलहाल पो कयस नाम निहाल पसण ता परे रहो मुझा प्यारा दोस्तों ही ओ अबू बकर है जेको पंजे अम्मा के चवण लगो मुझे मां अबू बकर सिद्दीक जे खून जिस जिस्म में जैसी खून जो कतरो कतरो शामिल है तेसी दिल भर मदीने वारे मीर सा वफादारी करनी आहे हां ही ओ प्यारो अबू बकरा जिंजी ला मुझे महबूब करीम फरमायो दुनिया में जिन भी मोते एहसान कया दुनिया में जिन भी मोते भलायो कयो दुनिया में जिन भी मोते थोरा कया मां सभिन जा छोरा एहसान लाहे छॾिया पर अबू बकर सिद्दीक जा थोरा मां लाहे कोन सघियो आहियां जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो उन थोरन ऐं एहसाननि जो बदिलो अबू बकर सिद्दीक के मुंहिंजो रब पाण अता फरमाईंदो मुझे महबूब फरमायो अबू बकर सिद्दीक के अल्लाह रब्बुल आलमीन उन एहसानन जो बदलो पाण अता फरमाइंदो ता असहाबन अर्ज कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह वो केड़े अंदाज में अल्लाह रब्बुल आलमीन अता फरमाइंदो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता ऐ मुझा प्यारा गुलामो जदे कयामत जो ॾियारो थींदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मां मुस्तफा करीम के मकाम महमूद अता फरमाइंदो ऐ उन मकाम महमूद अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात टे कुर्सियों लगराइंदो विच वारी कुर्सी ते मां मुहम्मदुर रसूलुल्लाह वेठल हुंदस साजे पासे वारी कुर्सी ते मुंजो प्यारो डाडो इब्राहिम खलीलुल्लाह हुंदो ऐ खाबे पासे वारी कुर्सी ते मुंजो यार गार अबू बकर सिद्दीक हुंदो बाकी ब्या सबे नबी पीर पैगंबर सहाबा सुलहा हेठ हुंदा उन दिहाड़े जे कदे मचे हुंदियूं त टे कुर्सियूं हुंदियूं उन दी रब्बुल आलमीन अबू बकर सिद्दीक के इज़्न अता फरमाइंदो ओ प्यारा अबू बकर सिद्दीक अज मशर जो मैदान भरियो पियो आ जेके चाहे जन्नत मोकल जेके चाहे जहन्नम रसीद फरमा अबू बकर सिद्दीक के अल्लाह ताला मुझा प्यारा कयामत चे ॾियारे इज़्ने आम अता फरमाइंदो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अरे मुसलमान बाहरो कयामत चे ॾियारे अबू बकर सिद्दीक के इज़्ने आम अता फरमाइंदो छो त अबू बकर सिद्दीक मुझे महबूब करीम सां उहा वफादारी कई आहे सैयदना अबू बकर सिद्दीक जी हालात जिंदगी में ईंदो त हिक मर्तबा अल्लाह जो प्यारो नबी सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम काबतुल्लाह शरीफ जे सहन में तकरीर पे कई पंजी उम्मत के आखिर में इहो पैगाम दिनो त मुखां बाद में एकड़ो महबूब इंदो जिंजो नालो आसमान ते अहमद होंदो जमीन ते मोहम्मद होंदो वो महबूब जे अची वने त
तो पो तवा मुंहिंजो कलमो न पढ़जो उन हबीब करीम जे पुठियां लगी पइजो। नबी पाक जो शान बयान कई। काबतुल्लाह शरीफ जे हती में काबा में हिकड़ो नांग वेठो जे मुझे महबूब करीम जो शान पे बुधो। महफिल खत्म थी, मानो मुंतशिर थी वा, मजमो अग्यां पुठा थी वियो आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो वो सांप वो नांग निकरे आयो आ। अल्लाह जे नबी के चवण लगो, अल्लाह जा नबी जे हबीब जो तो शान बुधायो आहे, मां त उन जो शान बुधी उन ते उन जी मोहब्बत मुझे दिल में घर करे वई आ। ओ मुझे प्यारा नबी हाने को एड़ो तरीको बुधा जो उन महबूब जो मुखे भी दीदार नसीब थी पे। मां हशरातुल अर्द मजा आया, जेको भी मानू दिसंदो मुके मारे विझंदो। मक्के में त ज़ियारत कान थींदी, मक्के में मदीने में भी त ज़ियारत कोन थींदी। अल्लाह जे नबी फरमायो, नांग तू वञी गारे सौर में इंतजार कर, उते हबीब करीम जा बेटो इंतजार कर। हिकड़ो एड़ो ॾियारो भी ईंदो, मदीने वारो शहनशाह तो वट पाण अची मेहमान थींदो। नांग के ॾस मिलियो, नांग उतां निकिरी गारे सौर में जबल जी चोटी थी उते आयो। प्यारा दोस्तो बुजुर्गो नांग अचे गारे सौर में वेठो आ। उन नांग गारे सौर में कई सुराख बनाए रखिया हा। मुझा प्यारा नबी करीम अलैहिस्सलातो सलाम ऐं ईसा अलैहिस्सलातो सलाम जे विच में 650 साल जो फासलो आहे। यानी ईसा अलैहिस्सलाम का 650 साल बाद में तुझा मुझा प्यारा महबूब इन दुनिया में तशरीफ फरमा चा। एतरे टाइम ताईं वो नांग इंतजार करे रहियो हो। उन कई रस्ता बनाए रखिया हा, उन कई मुझा प्यारा घट घेड़ बनाए रखिया हा। जडे महबूब ईंदा त मता एक रस्तो बंद थे, तमा बे रस्ते ते आचा, पियो रस्तो बंद थे, तमा टे रस्ते ता आचा। इया कई रस्ता बनाया है। जडे हिजरत वारी रात आया, मुझा प्यारा दोस्तो अल्लाह जा महबूब मक्के पाक खां निकरे मदीनतुल मुनव्वरा राही चा। मुझा हबीब करीम हली करे गारे सौर में अची रहा। मुझा प्यारा जडे गारे सौर में पहुता, सिद्दीक अकबर गार ते नजर दौड़ाई आए। कई सुराख बनिया पिया। अबू बकर अर्ज कयो, मुझा राणा तोरो इंतजार करो, मां हिन गार जा सुराख बंद करया। अबू बकर सिद्दीक पंहिंजी कमीस लाहे उन गार जा सबई मुझा प्यारा दोस्तो कमीस टोड़े उन गार जा सबई सुराख बंद कया। ऐं उन खां बाद में पाण वेही करे पंहिंजी रान विछाए रान के तकियो बनाए अर्ज कन लगा, मुझा महबूब अवां छकी पिया आयो, मुझे रान तकियो आ, तवां आराम फरमायो। मुझा महबूब तवां आराम करो। अल्लाह जा महबूब आरामी थिया। नांग जो को 600 साल का रोज ईंदो हो, ड्यूटी ॾींदो हो। वो अज जो आयो तो सबई सुराख बंद लगा पिया। हिकड़ो सुराख हो जंहिंजे मथा अबू बकर सिद्दीक पंहिंजी पेर जी खुड़ी रखी छॾी। नांग सबई सुराख चेक कंदे जॾहिं उन जगह ते पहुतो जिते अबू बकर सिद्दीक जे पेर जी खुड़ी रखियल आ। नांग चे मुझा प्यारा अबू बकर सिद्दीक जे पेर के टच कयो आ। फरमा लगो, अबू बकर पैर हटा यार जो दीदार करा। मुझा प्यारा अबू बकर सिद्दीक फरमायो, सवाल ही पैदा ना है, मां जान त दई सगा तो पर मां महबूबन जो दीदार नथो दई सगा। नांग ज़बाने हाल सा चयो, अबू बकर मां ज़हरीलो नांग आहियां, जे कदे तोके चक पातम त तुझो जिस्म मुझो ज़हर बर्दाश्त कोन करे सगंदो। वाह सिद्दीक अकबर पान फरमा लगा, नांग छाती पवे पर नबी पाक जो गुलाम पंजे महबूब ते जान कुर्बान करण ला तैयार आहे। नांग चयो, अबू बकर मुड़ी वञे त बेहतर नुक़सान थींदो। फरमा लगो, खाओ कुड़ियूं सब तुंहिंजे हवाले,
पेट भरे वञ पंहिंजो पाले खाओ कुड़ियों सब तुझे हवाले पेट भरे वञ पंहिंजो पाले मास पटी वञ परवाना है मास पटी वञ परवाना है हटण असांजो आपो हिते हराम नांग न कर तकरार तो मूंसां मुझे अरबीअ खे अॼु आहे आराम नांग न कर तकरार तो मूंसां मुझे अरबीअ खे अॼु आहे आराम ॾह भेरा डंग भली हण ॾह भेरा डंग भली हण कोन छॾींदो गार गुलाम नांग न कर तकरार तो मूंसां जियां तो असां सां जंग आ जोटे आहियूं मुसाफ़िर वञ तू मोटे जियां तो असां सां जंग आ जोटे आहियूं मुसाफ़िर वञ तू मोटे कोन ख़बर तई केर सुतल आहे सभिनि नबियनि जो इमाम नांग न कर तकरार तो मूंसां अबू बकर सिद्दीक़ जॾहिं पंहिंजो मौक़िफ़ अटल ॾिनो नांग मजबूर थी अबू बकर सिद्दीक़ के डंग हया मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो जॾहिं डंग लॻो आहे अबू बकर सिद्दीक़ जे जिस्म में ज़हर फैलियो आहे प्यारा दोस्त बुज़ुर्गो दर्द जी वजह सां अबू बकर सिद्दीक़ जे अखियुनि मां लुड़क अची मुंहिंजे महबूब जे रुख़सारनि मुबारकनि ते किरिया अबू बकर सिद्दीक़ जा गरम लुड़क जॾहिं नाज़नीन रुख़सारा ने मुस्तफ़ा ते किरिया मुंहिंजे महबूब करीम अखियूं खोलियूं फरमा लगा अबू बकर लिम तबके या अबा बकर ओ अबू बकर सिद्दीक़ छो रोई रहियो आहीं अर्ज़ कन लॻो मुंहिंजा आका पेर हेठां को जानवर आहे जे डंगियो आहे मुंहिंजे महबूब फरमायो पेर हटा अबू बकर पेर हटायो आहे त मुंहिंजा प्यारा 1000 साल जो हिकिड़ो नांग निकिरे आयो आहे नांग जेतिरो वॾी उम्र जो थींदो आहे एतिरो उन जो ज़हर कातल थींदो आहे एतिरो उन जो ख़तरनाक ज़हर थींदो आहे नांग जो आयो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अची बीठो आहे नांग बि ज़बाने हाल सां पियो चवे तव्हांजा आशिक 1000 आहिनि असांजी यारे कबूल पेशल अवांजा आशिक 1000 आहिनि असांजी यारे कबूल पेशल असल खां आहियां अवांजे बानी हीअ बंदी बेकारे कबूल पेशल ऐं उदास अखिड़ियुनि सवा तो सुईना अञा तबे ॾिठो ही न आहे जरे झुरे झुजे ऐं सड़े ते सिक में हीअ दिलि वीचारे कबूल पेशल अव्हांजा आशिक 1000 आहिनि असांजे यारे कबूल पेशल नांगा कयो मुंहिंजा हबीब तुंहिंजा कई आशिक तुंहिंजा कई परवाना अबू बकर जी सूरत में उमर फारूक जी सूरत में राणा बिलाल सोहेब रूमी जी सूरत में हबीब उवैस करनी जी सूरत में आए मुंहिंजा दिल पर मदीने वारा मां बि हिकिड़ो हशरातुल अर्द मां मन मुंहिंजी गुलामी कबूल पए मन मुंहिंजी यारी कबूल पए मुंहिंजे महबूब फरमायो गुलामी बाद में आ पर ॿुधा तो मुंहिंजे अबू बकर के छो सतायो आ अबू बकर के छो आज़ार ॾिनो आहे नांग अर्ज़ कयो मुंहिंजा आका आशिक जे साम्हूं जेका बि हबीब रुकावट ईंदी आहे उन खे छोड़े करे पंहिंजे महबूब ताईं पहुचंदो आहे अबू बकर तो महबूब ऐं मुंहिंजे दरमियान में दीवार बनियल हो मां कुसूर कयो आहे हाणे जेको बि ॾोहो ॾंड रखो अवां जो गुलाम भरण लाइ तैयार आहे मुझे महबूब फरमायो हाणे केड़ो तो ते ॾोह ॾंड जुर्म रखूं हाणे इहो आ
तो जेको तो ज़हर अबू बकर जे पैर में पातो आ पंहिंजो ज़हर वापस कर नांग मोह रखी सिद्दीक अकबर जे जिस्म मां ओ मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो वो ज़हर वापस करियो आ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे लुआबे दहन अबू बकर सिद्दीक जे पैर मुबारक ते मुंहिंजा प्यारा लगाया। न को दर्द रहियो आ, न को मर्ज रहियो आ, न का बीमारी रही आ, न का तकलीफ़ रही आ। अबू बकर सिद्दीक मुंहिंजा प्यारा दोस्तो सेहतमंद ऐं चुस्त तवानो थी पियो आहे। मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लुआबे दहन जो पो मुंहिंजा प्यारा इहो मर्तबो ऐं मकाम हो। उन खां बाद में पूरे मक्के ऐं मदीने में कंहिंखे नांग खाईंदो हो, कंहिंखे बिछूं भटूं कुंडियारो खाईंदो हो। उहे माण्हू मुंहिंजा प्यारा हकीमन ना कोन वेंदा हा, उहे तबीबन डॉक्टरन ना कोन वेंदा हा। अबू बकर सिद्दीक जे दरबार में ईंदा हा, पाण पंहिंजो उहो पैर मुबारक उन जख्म वारे जगह ते लगाईंदा हा जे पैर ते मुझे हबीब जी लुआब लगे हुए त उन बे मरीज जो पे दर्द मर्ज खत्म थे पवंदो हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक मर्तबा बैठा हा, अबू बकर सिद्दीक भी हो। पान करीमन फरमाया अबू बकर हिकड़े वक्त में मां तुंहिंजो मेहमान थी, हिकड़े वक्त में मां तुंहिंजो मेहमान थींदुसि। न ॾींहं जो ज़िक्र, न रात जो ज़िक्र, न मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो महीने न साल जो ज़िक्र, हिकड़े वक्त में तुंहिंजो मेहमान थींदुसि। अल्लाह जे हबीब करीम फरमाए छॾियो आ। प्यारा दोस्त बुजुर्गो 3 महीना गुज़री विया, 3 महीना 3 महीनन खां बाद में जॾहिं हिजरत वारी रात आया, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हली करे अबू बकर सिद्दीक जे घर आया। मुझे महबूब करीम दर ठुकायो आ त अबू बकर सिद्दीक फौरन पंहिंजे घर जो दर खोलियो आहे। यानी ये पे महसूस थियो त अबू बकर पेरी को घर का बाहर पे वो महबूब आया, दर ठुकियो, ठका तो फौरन दर खोलियो, दर जे दस्ते में हथ विझो बीठो। हबीबन करीमन फरमायो अबू बकर केॾा वञी रहियो आहीं छा? अर्ज कन लगो न मुझा का अज का 3 महीना पेरी तवा फरमायो हो मां तुझो मेहमान थींदुसि। मुझा प्यारा महबूबा उन ॾींहं खां वठी अबू बकर सिद्दीक सुम्हंदो नाहे। ॾींहं जो अव्हां जे दरबार में, रात जो अव्हां जे इंतजार में मां बीठो हूंदो आहियां ऐं चवंदो पियो आहियां त मूं घर अचे थिए जे में जरो मेहमान तताने तनूरन के भेरे हणा भाण पो पेकल सुदो पान सिर घर घोरिया सैयदता मूं सारी दे सुपरी अची जे हेकार पेरे भरिया पिंबिणियों हंद विछाया वार पो साजन सब जमार मां गोली थी गुजारिया। हबीबन के अर्ज के राणा उन ॾींहं खां वठी मां सुतो न आहियां। मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो एॾियूं मुंहिंजे हबीब करीम सां वफ़ादारियूं, एॾियूं मुंहिंजे महबूब करीम जे लाइ इल्तिज़ारियूं हज़रत अबू बकर सिद्दीक फरमायो तॾहिं रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात मुंहिंजा प्यारा दोस्तो मदीने वारे मीर जे ग़ुलामी जे करे अबू बकर सिद्दीक खे मुंहिंजा प्यारा सिद्दीक अकबर जो लक़ब ॾिनो आहे। छा जो लक़ब? सिद्दीक अकबर। अब तव्हां थोड़ी सुस्त थी रहिया अञा त सैयदना अबू बकर सिद्दीक जा हालात बयान करिया, पोइ सैयदना अमीर उमर जा, उन खां बाद हज़रत उस्मान जा हालात बयान थींदा। हा 2-2.5 कलाक अॻु में जान कोन छॾबी, खुली चो सुभान अल्लाह। हाँ ये किस्मत सां मौक़ा मिलंदा आहिनि। असां त अल्हम्दुलिल्लाह
महफ़िलनि में हलूं पिया ज़िक्र ॿुधंदा बि आहियूं ॿुधाईंदा बि आहियूं पर पंहिंजे खोसा ॻोठ में मख़सूस महफ़िलूं सिर्फ़ु इन 2 महीननि में थींदियूं आहिनि ऐं उन खां अलावा ॿी त पाट महफ़िल कोन थींदी आहे वधि में वधि को चालियो को ख़त्म थींदो आहे उनजो बुनियाद बि मरो मग़फ़ूर चाचा बाबू ख़ान रहमतुल्लाह अलैहि जे ऐं 10 में इहो रखियो वियो ऐं इहो सुठो रवाज आहे त जॾहिं बि मरम वफ़ात करे वञे जेको उनजी ईसाले सवाब करण जे लाइ ज़िक्र मुस्तफ़ा जी महफ़िल थिए ऐं इहो सुठी ॻाल्हि आहे बहरहाल इहे मौक़ा बार बार कोन मिलंदा आहिनि कई रातूं माण्हू मोबाइल ते गेम कुॾंदे ज़ाया करे छॾींदो आहे फेसबुक ते रातियुनि जो रातियूं निकिरी वेंदियूं आहिनि अॼु पूरी राति इहो इरादो करियो त मदीने वारे साईं जो ज़िक्र में गुज़ारणी चओ सुभान अल्लाह आऊं अॼु सॼो ॾींहुं सुतो या मूंखे हूअं बि निंड कोन्हे तो अॼु वही ज़िक्र मुस्तफ़ा ऐं ॿुधायां तव्हां ॿुधो प्यारा दोस्तो बुज़ुर्गो सिद्दीक़ अकबर जो लक़ब मिलियो आहे हबीबन करीमन जे गुलामी जे करे अबू बकर के सिद्दीक़ जो लक़ब मिलियो यानी सचन जो सरदार मुझा प्यारा अल्लामा जलालुद्दीन सुयूती लिखियो आहे मुझा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हिकड़े माए साबा मुझे हबीब जे दरबार में आए अर्ज कन लगे आका मां हिकड़ो ख्वाब ॾिठो आहे उन जे करे परेशान आहियां मुझे महबूब फरमायो केड़ो तो ख्वाब ॾिठो आहे अर्ज कन लगे आका मो ख्वाब ॾिठो आहे त मुझे घर जे साम्हूं हिकड़ो वण बीठो आहे वो धमाके सां ज़मीन बोस थी वियो आहे किरी पियो आहे हबीब परेशान थी वई आहियां वण घर जे अॻियां किरियो आहे मुझे महबूब करीम फरमायो तुझो घर वारो किथे आ अर्ज कन लगे आका हिते मौजूद ना है शाम मुल्क सफर ते भी अल्लाह मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान लगा माए साबा जेका शे बनिया उनके टहणो आ जेका शे पैदा थिया उनके मरणो आहे माए पांजे नसीब के चो तुझो घर वारो शाम में वफात करे वियो आहे इन ख्वाब जी इया ताबीर आहे हाने तू वञ पंहिंजे इद्दत जा दिहाड़ा पूरा कर उन खां बाद में जेकॾहिं तुंहिंजी दिल चाहे त बे मर्द सां निकाह करण जी तोखे इजाजत आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो माई साबा जॾहिं पंहिंजे घर वारे जे मौत जी ख़बर ॿुधी आहे प्यारा दोस्तो रोई पई आहे रोई करे हबीब जे दरबार मां बाहर निकते आहे सामो अबू बकर सिद्दीक पे आया प्यारा दोस्तों बुजुर्गो अबू बकर दिल में सोचो ये दरबारे मुस्तफा आहे इन दरबार मां केर भी रुवंदे कोन वेंदो आ हिते जेको भी ईंदो आहे हितां हर साल रुवंदड़ खिलंदे मोटंदो आहे ये माई रुवंदी वञे पई माई तो सा खैर तो माई समझदार हुई उन अबू बकर के यो कोन जो से नबी साईं जे दरबार में अचा माई गाल के घुमाए वे अर्ज कन लगे अबू बकर 3 साल थी विया घर वारो शाम मुल्क वियो हलियो आ साईं सनड़ा बचाइण खाइण पीअण जे लाइ राशन आहे बचन जे करे परेशान आया न को घर वारो अचे तो न का खबर अचे थे उन जे करे मां रोई रही आया उन जो राहों निहारे रही आया उन जा रास्ता गोले रही आया मुझा प्यारा दोस्तो हजरत अबू बकर सिद्दीक अखियों बंद करे फरमा लगा माए परेशान न थे अल्लाह कंदो अज रात तुझो घर वारो मोटींदो नबी से छा फरमायो वफात करे वियो तो इद्दत पूरी करे बे मर्द सा चाही त निकाह करे सके थी अबू बकर सिद्दीक चयो त तुझो घर वारो अज रात मोटी माई परेशान थी वई वञा त केडा वञा जे कदे अल्लाह माफ करे नबी पाक के गलती चवा तबे मुझो ईमान छो वञे जे कदे अबू बकर सिद्दीक जे सदाकत में शक ते करा तब बे मुझो ईमान छो वञे मुझा प्यारा मुसलमान भाइरो मोटी घर आई आ
सॼी रात नफल पढ़िया अल्लाह पाक जे बारगाह में दुआ पे घुरे मुझा मौला मुझे ईमान जे हिफाजत फरमा जे कदे अबू बकर के गलत चवंदिस तब भी ईमान वींदो जे कदे नबी पाक के गलत समझंदिस तब भी मुझो ईमान वींदो। ओ मुझा प्यारा दोस्तो सॼी रात परेशानी में गुजरिया जडे तहज्जुद नमाज जो टाइम थियो आ माए साहबा मुसल्ले ते वेठी आहे दरवाजो ठुकियो आ वनी जो दर खोले त सुभान अल्लाह उन जो घर वारो दर ते बीठो आहे। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। प्यारा दोस्तों घर वारो दर ते बीठो आ माई दर खोलियो घर वारो अंदर आयो। प्यारा दोस्तों उन कपड़ा बदले कया माई उन जे ला नाश्तो तैयार कयो आ नाश्तो उन के दिनो आ फजर जी नमाज थी वया सिज उभरे मथे आयो आ मुझा महबूब करीम सिज उभरण का बाद भी मस्जिद नबवी में बैठा होंदा हा। मुझा प्यारा दोस्तों माई साहबा मस्जिद नबवी में आया मुझे हबीब करीम माई के ईंदल दिसे करे पान करीम फरमा लगा माई साहबा तुझे गाल जेला अची रही आहे उन गाल जे मुखे पेरी खबर आहे। मुझा प्यारा माई अचे अर्ज कयो मुझा आका तमा मुखे फरमायो त घर वारो वफात करे वियो आ इद्दत जा ॾींहं पूरा कर बे मर्द सां निकाह तो करे सके थे। ऐं अबू बकर सिद्दीक चयो अॼु रात मोटी ईंदो मुझा महबूब मुझो घर वारो मोटी आयो आहे हाणे मुखे तव्हां पान बुधायो अवां जी गाल केड़े पासे आ अबू बकर जी गाल केड़े पासे आ। मुझे महबूब करीम फरमायो माए साहबा बई गालियों सच्चू आहिन जडे मां तोखे फरमायो हो तुझो घर वारो वफात करे वियो आ उन वक्त में बेशक तुझो घर वारो वफात करे वियो हो पर मुझे अबू बकर जी ज़बान मां जडे ये कलिमात निकता हा तुझो घर वारो मोटी ईंदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अबू बकर जे सदाकत के बरकरार रखण जे ला तुझे घर वारे के दोबारा जिंदगी दिनी आ अल्लाह ताला उनके दोबारा जिंदा करे तुझे घर मोकलियो आहे ता त अबू बकर जी सच वारे गाल सच्चे रहे ता त अबू बकर जी सदाकत जो जो ताज अल्लाह पारायो आहे केर इं न चवे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हु जे बारे में सिद्दीक अकबर चवंदा हा पर हिन जगह ते अबू बकर सिद्दीक गलत बयानी कई हुई। ओ माई साहबा उन गाल के बरकरार रखण जे ला अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात अबू बकर सिद्दीक के अबू बकर जे चवण ते तुझे घर वारे के दोबारा जिंदगी दिनी आ। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मुझे महबूब करीम जो यारे गार हजरत अबू बकर सिद्दीक जे ला मुझे महबूब करीम फरमायो जडे कयामत जो ॾाड़ो थींदो मानू अल्लाह जे दरबार में ईंदा उन डी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अबू बकर के फरमाईंदो अबू बकर अज सबई हसब नसब टुटी विया आहिनि अज यारन जो यारियों टुटी वयो आहिनि अज दोस्तन जो दोस्तियों टुटी वयो आहिनि अज औलाद माइटन का परे अज माइट औलाद का परे अज केर के जो मददगार ना है लेकिन मां रब्बुल आलमीन तो के इयो इज़्न तो दिया दुनिया में जेके तो सा मोहब्बत कंदा हा अज उनन के चूंडे गड करे पान सा गड वठी जन्नत में दाखिल थे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा दोस्तों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता
अबू बकर सिद्दीक के अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जे ॾियारे इज़्न अता फरमाइंदो जेकी तोसां मोहब्बत रखंदा हा उन्हनि खे पाण सां गॾु जन्नत में वठी वञ। मुंहिंजे महबूब करीम फरमायो मुंहिंजे हर उम्मती ते वाजिब आहे जो मुंहिंजे सिद्दीक अकबर सां मोहब्बत करे, अबू बकर सां मोहब्बत करे। ये नौजवान मूंखे अॻु में बि हिकु ॿिनि जलसनि में इहा फरमाइश मिली हुई त साईं सैयदना अबू बकर सिद्दीक जी हालात ज़िंदगी ज़ाहिर आहे माण्हू शान हुन जो ॿुधंदो आहे जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे, शान हुन जो ॿुधंदो आहे जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे। त अल्हम्दुलिल्लाह नौजवानो सिद्दीक अकबर सां मोहब्बत करियो, मुंहिंजे महबूब करीम जे हर गुलाम सां हर सहाबी सां मोहब्बत करियो, इंशाअल्लाह दुनिया भी मिली पवंदी आखिरत भी मिली पवंदी। छो त सिद्दीक अकबर गयूर आशिक रसूल आहे, गयूर गैरतमंद, एतिरो त गैरतमंद आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के असहाबन मशवरो ॾिनो या रसूलल्लाह अवां वटि बादशाह जा ख़त अचनि था पोइ तव्हां उनजो जवाबु अता उनखे कंदा आहियो, उन ते आख़िर में मोहर तव्हां ठारायो, स्टैम्प तव्हां ठारायो जेको तव्हां उन ते नसब कंदा करियो, लॻाईंदा करियो, तव्हां त ख़बर पवे त हीउ जेको ख़त अची रहियो आहे इहो कंहिं आम माण्हू जो न आहे बल्कि इमामुल अंबिया जी तरफ़ां अची रहियो। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी अंगूठी मुबारक अबू बकर सिद्दीक के लाहे ॾिनी ऐं पाण करीमन फरमायो त अबू बकर हीअ अंगूठी खणी वञ ऐं नकाशी के चओ त हिन अंगूठी जे मथां लिख ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। अंगूठी चांदी जी पाइण सुन्नत, चांदी खां अलावा कंहिं ॿी कंहिं बि धात जी अंगूठी पाइण मर्द खे जाइज़ न आहे। पितल हुजे, टामू हुजे, लोहो हुजे, सोन हुजे, मर्द के पाइण जायज़ ना है, नबी से मना किया। जेकॾहिं चांदी का अलावा पितल आहे, लोहो आहे, स्टील आहे, उन जी अंगूठी पाए जेकॾहिं नमाज पढ़ंदो त उनजी नमाज भी मकरू आहे, उनजी नमाज भी मकरू आहे। अॼुकल्ह त अजीब दौर आहे, माण्हू चार चार अंगूठियूं पाईंदा, पोइ चवंदा ही पत्थर रोज़ी जी बरकत जो, ही पत्थर चानस जो, ही पत्थर जेको पाईंदो उनजी माई मुरीद हूंदी, ही पत्थर जेको पाईंदो उनजा वॾा माण्हू इज़त कंदा। कुछ भी ना है, कुछ भी ना है। मुअस्सर हकीक़ी अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात है। प्यारा दोस्तों, पत्थर इन इरादे से न पाइण घुर्जे को पत्थर मुझी रिज़्क वधाइंदो या पत्थर मुझी इज्जत वधाइंदो या पत्थर मुखे हादसात का बचाइंदो, न हा इज्जत रोज़ी ज़िल्लत सब रब्बुल आलमीन जे दस्ते कुदरत में आहे। हजर अस्वद जो जन्नती पत्थर आ काबतुल्लाह शरीफ में लगल आ, मुझे महबूब करीम हजर अस्वद के बारे में छा फरमायो? पान करीमन फरमायो यो जन्नती पत्थर आ, यो गुनाहगार जडे इन जे पासे मां गुजरंदो आहे या इन जो इस्तलाम कंदो आ या हजर अस्वद के चुम्मी दींदो आहे त यो हजर अस्वद इन जा गुनाह चूसे वठंदो। नबी सी फरमायो हजर अस्वद यानी कारो पत्थर, हजर अस्वद यानी कारो, हजर मना पत्थर, अस्वद मना कारो। हजर अस्वद पान फरमाए तो जडे यो जन्नत में आयो हो आदम अलैहिस्सलाम हजरत नूह नजीयुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम जे तूफान का बाद में जका काबे जी तामीर थी उन में जन्नत में आयो हो ऐं यो सफेद हो, पो मानन जा गुनाह चूसे चूसे यो कारो थी वियो आ। पान करीमन फरमायो त जे भी मानू हजर अस्वद जो इस्तलाम कयो हुंदो या इनके हथ लातो हुंदो या चुम्मी ॾिनी हूंदी, क़यामत जे ॾाड़े उन्हनि माण्हुनि खे इहो हजर अस्वद सुञाणंदो, अल्लाह जी दरबार में सिफारिश कराए उनखे जन्नत में मोकिलींदो। इस्तलाम इहो आहे त सुन्नत आहे उनखे चुमी ॾियणु, पर हिकिड़ो माण्हू तवाफ़ करे पियो, तवाफ़ में रश आहे त पोइ उनखे हथ सां छुहणो आहे, जेकॾहिं हथ बि नथो पहुचे त पोइ उनखे इस्तलाम करणो यानी न पत्थर जे साम्हूं बि अल्लाहु अकबर चवणो आहे। जेको ईअं चवंदो नबी से फरमायो त इहो पत्थर उनखे सुञाणे जन्नत में वठी वेंदो। पर एॾे शान वारे पत्थर खे हिकिड़े ॾींहुं हज़रत सैयदुना अमीर उमर चुमी ॾिनी, सैयदुना उमर चुमी ॾिनी, चुमी ॾेई पाण फरमायूं या हजर अस्वद इन्नी आलमु इन्नका हजरुन लौला क़ब्बिलत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा क़ब्बिलतुक। ऐ हजर अस्वद मूंखे ख़बर आ तू पत्थर आहीं, न को नफ़ो तो ॾेई सघे न को नुक़सान तो ॾेई सघे, जेकॾहिं तोखे रसूलुल्लाह न चुमे हा त अमीर उमर कॾहिं बि तोखे चुमी कोन ॾे हा। मां तोखे चुमा थो इन जे करे जो तोखे रसूलुल्लाह चुमे। हाणे जेके पत्थर खणी हलंदा न
तव्हां अक्सर ये पिनंदा आहिनि, पिनण वारा माण्हू पत्थर खणी हलंदा आहिनि, पोइ पंहिंजा माण्हू जेको सो उन ते वॾो बराबरि पत्थर में जेकर एतिरो हुजे त पोइ वीचारा पिननि छो आहे त भई ये टूटी कारनि में हलनि, पराडोन में हलनि, ये वीचारा अटो वठनि घरनि मां, मानी वठनि, 10-10 रुपया वठनि, रुपए वठनि, सो वरी माण्हू चवंदा बाबा तुंहिंजो ही जेको पत्थर आहे ही याकूत आहे, मरजाना फलानो ही तो पाए, बसि तुंहिंजी तक़दीर बसि सुभान अल्लाह थी वेंदी। माण्हू उन ते अंधी अक़ीदत रखनि था। प्यारा दोस्तो, सुन्नत आहे, सुन्नत ज़रूरु आहे, लेकिन चांदी जी अंगूठी हुजे, उन खां अलावा का ॿी अंगूठी मर्द खे न पाइणु घुरिजे। चांदी जी अंगूठी जेकर पाईंदो त मदीने वारे जी सुन्नत अदा थी पवंदी, अल्लाह जे हबीब जी सुन्नत अदा थी पवंदी ऐं पंहिंजो सुन्नत जी नियत सां जेकर पाए। बाक़ी सोन पाइण खां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर्द खे मना कई आहे, मर्द खे सोन पाइण हराम आहे, मर्द के सोन इस्तेमाल करण हराम है। चाहे वह जंजीर होजे, चाहे वो अंगूठी होजे, चाहे वह घड़ी होजे, चाहे वह चैन होजे, जो कुछ भी होजे, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उनके हराम करार ॾिनो आहे। बहरहाल पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी अंगूठी अबू बकर खे ॾिनी। अबू बकर ये अंगूठी खणी वञ, नकाशी के चो त हिन जे मथां लिख ला इलाहा इल्लल्लाह। अबू बकर सिद्दीक़ अंगूठी खणी आया, नकाशी नाले लिखण वारो, उनके फरमा लगा नकाशे इन अंगूठी जे मथा लिख ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अबू बकर सिद्दीक़ रदियल्लाहु ताला अन्हु नकाशी के मुंजा प्यारा जॾहिं हुक्म कयो आ, नकाशी भी उन जे मथा प्यारा दोस्तो पूरो कलमो लिखियो आ। वो कलमो लिखी करे नकाशी उहा अंगूठी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे हवाले कया। सिद्दीक़ अकबर जॾहिं ॾिठो आ त उन अंगूठी ते लिखियो पियो आ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सिद्दीक़ अकबर चुमी करे अखियुनि ते रखियो आ, कपड़े में बंद करे मुझे हबीब जी बारगाह में खणी आयो आ। मदीने जे शहनशाह जॾहिं उहा अंगूठी खोली आ त उन अंगूठी जे मथां लिखियो पियो आ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ऐं हेठां लिखियो पिया अबू बकर सिद्दीक़ रदियल्लाहु ताला अन्हु। नबी जी फरमाया अबू बकर छा लिखाया है? मूं तोखे छा चयो? चईसि तव्हां मूंखे चयो त हिन ते मथां लिखाए सिर्फ़ ला इलाहा इल्लल्लाह। जी हाँ, पोइ तो पूरो कलमो लिखायो। जी मुंहिंजा महबूबा अबू बकर जी गैरत बर्दाश्त कोन कयो त रब जे नाले खे रब जे महबूब जे नाले खां जुदा करे। मुझे गैरत बर्दाश्त कोन कई, मूं लिखाई पर फरमाया ठीक है वो तो लिखाए, हेठां पंहिंजो नालो लिखायो थई। जैसे इहो मूं कोन लिखायो, अबू बकर लिखियो पियो। सिद्दीक़ अकबर ॾिठो आ त हेठां अबू बकर जो नालो लिखियो पियो आ। प्यारा दोस्तो नबी पाक के अर्ज कई मुंहिंजा आका मूंखे का ख़बर काने का त इहो नालो कंहिं लिखियो आ। मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो नबी पाक फरमायो अबू बकर लिखियो त पियो आ। अञा अबू बकर जवाब कोन ॾिनो आ। प्यारा दोस्तो एतिरे में जिब्रील अमीन आयो आ। अल्लाह जे हबीब के अर्ज कई मुंहिंजा प्यारा महबूबा रब तो फरमाए अबू बकर जी गैरत बर्दाश्त कोन कयो त तो मोहम्मद करीम जो नालो मुबारक मूं रब करीम जे नाले खां जुदा हुजे। मूं रब्बुल आलमीन जे गैरत वरी बर्दाश्त कोन कयो जो अबू बकर सिद्दीक़ जो नालो तो मोहम्मद करीम खां जुदा हुजे। महबूबा तुंहिंजे नाले खे मुंहिंजे नाले सां अबू बकर मिलायो त अबू बकर जे नाले खे वरी तो मोहम्मद जे नाले सां रब्बुल आलमीन मिलायो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तों ही वो सिद्दीक़ आखिरी टाइम जॾहिं अचे तो हजरत अलीउल मुर्तदा के घुराई आ, हजरत उस्मान ज़िन्नुरैन के घुराई आ, हजरत अमीर उमर के घुराई आ। प्यारा दोस्तों टिन यारन के घुराए हजरत अबू बकर फरमा लगा ओ मुंहिंजा भा उमर ऐं उस्मान अली मुंहिंजी तबीयत नासाज़ा
मुके एतरो यकीन आ त हिन बीमारी मां जो उथण मुश्किल आहे, लेकिन मां तव्हां के हिकड़ी वसियत करण चाहियां तो, जडे मां वफात करे वञा मुके गुस्ल कफन ॾियण खां बाद में मुझे मैयत के खणी नबी पाक जे बारगाह में वञजो, जनाज़ो पढ़ी करे रसूलुल्लाह जे दरबार में वञजो ऐं नबी पाक जे रोज़े जे सामूं रखी करे अल्लाह जे हबीब जे रोज़े जो दरवाजो न खोलजो, कुंडी न खोलजो, कड़ो न खोलजो, भले दरवाजो बंद लगो पियो हुजे ऐं मुझो जनाज़ो रसूलुल्लाह जे दर ते रखी करे पो अर्ज कजो अस्दीक़ हादिरुन अला बाबिक या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, अवां जो गुलाम अबू बकर सिद्दीक अजे अवां जे दरवाजे ते मौजूद आ, पो मुझो महबूब हयातुन नबी आहे, जे कदे पान दर खोले ऐं इजाजत दे त अबू बकर के मुझे रोजे में रखजो त भले मुके रोजे पाक में रखजो, पर जे कदे अल्लाह जो महबूब इजाजत न दे त पो मां अबू बकर सिद्दीक के जन्नतुल बकिया में दफन कयो वने। ॾिसो न अबू बकर सिद्दीक जो अकीदो भी वो आ जेको तुंहिंजो मुंहिंजो अकीदो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज भी पंहिंजे रोजे में हयात ऐं जिंदा ऐं तमाम असहाबन जो प्यारा दोस्तो इहो ई अकीदो आ, जे कॾहिं इहो अकीदो न हुजे हा त असहाब अबू बकर के चवन हा अबू बकर छा पियो करी, नबी सही त वफ़ात करे कीअं कुंडी खोलींदो, कीअं दर खोलींदो, लेकिन हजरत उमर के जो भी अकीदो आ त महबूब जिंदा है, हजरत उस्मान जो भी अकीदो आ त महबूब जिंदा है, पानी दर खुलंदो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो जॾहिं अबू बकर सिद्दीक के गुस्ल ॾिनो वियो आ, अबू बकर के कफन ॾिनो वियो आ, प्यारा दोस्तो बुज़ुर्गो मुझे महबूब जा गुलाम अबू बकर जे जनाजे नमाज पढ़ाए करे मुझे हबीब जे रोजे पाक ते खणी आया, प्यारा दोस्तो मुझे महबूब जे रोजे जे सामूं रखी करे हजरत अबू बकर सिद्दीक जे मैयत सामूं पया, मुझा प्यारा हजरत अमीर उमर अर्ज कयो अस्दीक़ हादिरुन अला बाबिक या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, अज तुझो गुलाम अबू बकर सिद्दीक तुझे दर ते पियो आहे, महबूब छा हुक्म आ, मुझा प्यारा जॾहिं असहाबन इयां चयो आ नबी पाक जे मुझा प्यारा रोजे जो दरवाजो पान खुलियो आ, मुझे हबीब जे रोजे मां आवाज आयो अबू बकर सिद्दीक के मां मुस्तफा सा मिलायो, मां त कदे खां अबू बकर जो इंतजार करे रहियो आहियां। हयात हो तब नबी पाक सां गॾु हो ऐं वफ़ात खां पोइ भी नबी पाक सां गॾु आहे। पान करीमन फरमायो त क़यामत जे ॾियारे जॾहिं सभु मखलूक ख़त्म थींदी, सब का पेरी मां जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जे ॾियारे दोबारा इंसानन के जिंदा फरमाइंदो त सब का पेरी मां मोहम्मद करीम पंहिंजी कबर खां ॿाहिरि ईंदुसि, सब का पेरी मां ईंदुसि ऐं मूंसां गॾु अबू बकर भी हूंदो त मुंहिंजो प्यारो गुलाम अमीर उमर भी हूंदो। पान फरमायूं इन्हनि गुलामन सां गॾिजी मां अल्लाह जी दरबार में ईंदुसि। अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनि खे मुंहिंजे महबूब करीमन जे असहाबन जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। इंशा अल्लाहुल अज़ीज़ सैयदना उस्मान ज़ुन्नूरैन जा हालात सुभाणे चाचा अब्दुल कादिर वारनि जे घर जेको प्रोग्राम आहे उन में बयान कबा। इन नौजवान वीचारा लिखियो था ॾियनि गले में हाल आहे ॿियो आऊं कहिड़ो नात खान कोन आहियां जो हर नात जी तर्ज़ बनाए वठां, इहो एज़ाज़ चाचा फ़कीर मोहम्मद खे आहे ऐं इहो मूंखे एतिरो कोन्हे। बहरहाल आउं पढ़ां थो पोइ पंहिंजी धुन में जेको मूंखां पढ़ियो इंशा अल्लाह मुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ु करां थो, लेकिन पढ़ो सलाह शरीफ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लमु अलैका या हबीब अल्लाह
सब मिली करे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खणी वञे खतणो खुदारा कबूतर मोहम्मद मिठे दे प्यारा कबूतर खणी वञे खतणो खुदारा कबूतर मोहम्मद मिठे दे प्यारा कबूतर भले पार पखियाड़ा सिगो वन उडामी मोहम्मद मिठे जो वने थी सलामी भला बाग थी दई भलारा कबूतर मोहम्मद मिठे दे प्यारा कबूतर सजो हाल अहवाल खत में लिखियो थम पुनल पार तू थई चई छॾियो थम सजो हाल अहवाल खत में लिखियो थम पुनल पार तू थई लिखी छॾियो थम दुख सोर सारा सोभारा कबूतर मोहम्मद मिठे दे प्यारा कबूतर खणी वञे न्यापो खुदारा कबूतर मोहम्मद मिठे दे प्यारा कबूतर खुदा वास्ते कर मुते मेहरबानी खणी वञ न्यापो जिते मुझो जानी अखियुनि सां ॾिसी मुनारा कबूतर मोहम्मद मिठे दे प्यारा कबूतर मिलाद करण वारा तोखे मिलाद करण जी मुबारक थे मिलाद करण वारा तोखे मिलाद करण जी मुबारक थे हथड़नि सां वेही अज खैर वठी उन गंज लुटण जी मुबारक थे तोरस शरीफ आयार कयो पंहिंजे प्यार नबीअ सां प्यार कयो तोरस शरीफ आयार कयो पंहिंजे प्यार नबीअ सां प्यार कयो हिन आस्थाने ते हिन ई महल हिन आस्थाने ते हिन ई महल रहमत जे वसण जी मुबारक थई ओ जिते मिट पूरे वंजल पहुंच जा लाज ते मिट पूरे वंजल पहुंच जा वो मदनी मुखे अमलन जो कोने आसरो पहुंच जा वो सैयद मुझे
अमलन तिना है भरवसो मुनकर नकीर जी मैं लखा या रसूल अल्लाह मुनकर नकीर जी मैं लखा मुझे माफ़ी जी घोट तू घुर कजा अल्लाह मुझे माफ़ी जी घोट तू घुर कजा वो मदनी मुखे अमलन जो कोने आसरो पहुँच जावो सैयद मुझे अमलन तिना है भरवसो अले सुन्नत जी आजान के बिला मुफ्ते मोहम्मद जान आए सुन्यन जो सरवान के बिला मुफ्ते मोहम्मद जान अहले सुन्नत जी जान के बिला मुफ्ते मोहम्मद जान आए सुन